मेहर में तरदीब इंचार्ज फवाद शाहानी जूं बबखोरियूं हरामखोरियूं जारी आहिनि जॾहिं त संदसि सां दादू ज़िले जो तरदीब इंचार्ज भीशम कुमार बि बट बणियल आहे। ॿिन्ही जी मिली भगत सां मेहर तरदीब जो अमलो ॿोॾ मुतासिरनि खे ॿिन्ही हथनि सां फुरण लुटण जो सिलसिलो जारी रखियो पिया अचनि। जंहिं त ॿिए पासे अगरि को मिसकिन ग़रीब ॿोॾ मुतासिर रिश्वत नथो ॾिए त उनखे तरह तरह सां ऐं उन्हनि बहाननि सां ज़लील ऐं रुसवा परेशान करे महीने जा महीना रुलाईंदा रहनि था। मेहर जे ॻोठ हाजी काइम खोसो जे अली अकबर खोसो ऐं ज़ोहेब खोसो एहतजाज कंदे चयो आहे त असांखे मेहर जे तरदीब इंचार्ज फवाद शाहानी मेहर जे बुखारी होटल ते कार में वेही असां खां 10,000 रिश्वत घुरे चयो अव्हां जो कहिड़ो बि इशू आहे उहो हल करे अव्हां जा पैसा जारी रखंदासीं। हुननि जो वधीक चवणो हो त असां हाणे मिसकिन ग़रीब 10,000 के आणियूं। हुननि तरदीब इंतज़ामिया डीसी दादू ऐं ॿियनि इख़्तियारनि खे अपील कई त असां 6 महीननि खां रुली रहिया आहियूं, असां सां इंसाफ़ करे असांजा पैसा जारी करे फवाद शाहानी समेत तरदीब जे टोटल राशि अमले खे हटाए वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।